बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैकब न्यूज़ जे तमाम व्यूअर्स ऐं तमाम आलम इस्लाम के जैकब न्यूज़ सथ पारां दिल जी गहराइन सां ईद मुबारक। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी अक़ीदत ऐं सादगी सां मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में ईद जा नंढा वॾा इज्तिमा थी गुज़रिया, जिते उलमा कराम पारां मुल्क ऐं क़ौम जी सलामती समेत फ़लस्तीनी मुसलमाननि जे हक़ ऐं कोरोना वबा खां निजात लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी नओं देरो में SOP जो ख़्यालु रखंदे ईद नमाज़ अदा कई। हुन कश्मीर ऐं फ़लस्तीन जी आज़ादी ऐं कोरोना खां निजात लाइ दुआ कई। जैकबाबाद में सेहत खाते वॾे वज़ीर जे हुक्मनि खे थुॾे छॾियो। कोरोना वैक्सीन सेंटर खे ताला। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हुकुम कयो हो त ईद वारे ॾींहुं बि कोरोना वैक्सीनेशन सेंटर खुलियल रहंदा, जॾहिं त सिविल अस्पताल में क़ाइम कोरोना वैक्सीन सेंटर खे ताला लॻल रहिया ऐं अमलो बि ग़ाइब रहियो। वैक्सीन लाइ ईंदड़ माण्हू वापसि मोटी विया। मुख़्तलिफ़ चैनल से ख़बरूं हलियूं त अमले पारां फौरी सेंटर ते पहुची फ़ोटू कढी समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते रखिया विया। ठारो शाह नौशेरो फेरोज़ लिंक रोड ते मोटरसाइकिल खे बचाईंदे कार कल्टी, औरत फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। ठारो शाह खां नौशेरो फेरोज़ माइटनि ॾांहुं ईद मिलण लाइ वेंदड़ कुटुंब सां हादसो पेश आयो, जिते कार मोटरसाइकिल खे बचाईंदे कल्टी थी पई। नतीजे में ठारो शाह वासी शाज़ेब आलमाणी ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त संदसि भेण मौक़े ते ई फौत थी वई। हादसे में 2 ॿारड़ा बि ज़ख़्मी थी पिया, जिन खे ॻणती जोगी हालत में नौशेरो फेरोज़ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सुल्तानकोट भरिसां नौजवान घरू वञण तां पाण मथां फायर करे आपघात करे छॾियो। ॻोठ चोॾियो सदायो में 22 वरनि जे नौजवान ज़ुल्फ़कार अली पुट गुलाब मंगी घरेलू मसइले तां पाण खे गोली हणी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। इत्तला ते हमायूं पुलिस पहुची लाश तहवील में वरितो ऐं पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले करे छॾियो। ईद जे ॾियारे सिंध जूं 3 नाले वारियूं शख़्सियतूं लाॾाणो करे वयूं। अवामी तहरीक जो अॻवान रसूल बख्श पलीजो ऐं शहीद फाज़िल राहू जो साथी डॉक्टर नज़ीर शेख लाॾाणो करे वियो। डॉक्टर नज़ीर शेख काफ़ी ॾींहंनि खां बीमार हो। हू सिंधियाणी तहरीक जी अॻवान अदी ज़ाहिदा शेख जो भाउ हो। उमिरि जो वॾो हिसो सिंध दोस्त सियासत खे ॾिनाई। संदसि तदफ़ीन सुभाणे हैदराबाद में थींदी, जॾहिं त उस्ताद बुखारी जो भाउ मशहूर आर्कियोलॉजिस्ट अदीब ऐं दानिश्वर सैयद हाकिम अली शाह बुखारी 80 वरनि जी ॼमार में दादू में लाॾाणो करे वियो। हाकिम अली शाह 15 साल अॻु आर्कियोलॉजिस्ट खाते जो डायरेक्टर रहियो। रिटायरमेंट खां पोइ अदब सां सलाड़ियल रहियो। साॻिए ॾींहुं नाले वारो अदीब बशीर मंगी कोरोना सबबि लाॾाणो करे वियो। संदसि वफ़ात ते सिंधी अदबी संगत पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो। बशीर मंगी कोरोना वायरस सबबि सखर जी हिरा अस्पताल में इलाज हेठि हो, जिते हू वफ़ात करे वियो। बशीर मंगी सिंधी अदबी संगत जो मरकज़ी ऑडिटर पिणु रही चुको हो, जॾहिं त मरहूम केतिरनि ई किताबनि जो लेखक पिणु हुयो। लोडरा भरिसां जैकबाबाद वासी सुई गैस मुलाज़िम खां मोटरसाइकिल, रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर। अणसुञातल फोरू सुई गैस मुलाज़िम हफ़ीज़ुल्लाह लाशारी खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए 16,000 रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं CD मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। करीम बख्श कोसो में जुआ जे अॾे ते झेड़ो, 4 ॼणा ज़ख़्मी। पुलिस चौकी अलाहाबाद लॻ जुआरिन में पैसनि जी ॾेती लेती तां झेड़ो थी पियो ऐं जुआरिन हिक ॿिए मथां लतनि मुकनि ऐं लठियुनि जो वसकारो लाइ ॾिनो, जंहिं जे नतीजे में वाहिद बुगटी वसायो सदाम समेत 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ऐं हमायूं भरिसां क़ौमी शाहराह ते रोड हादसो, 4 ॼणा ज़ख़्मी। 2 मोटरसाइकिलनि में टक्कर जे नतीजे में ॻोठ मंदोवा वासी बरकत पावर समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।